कंहिं बि न ॾिनी। हिते हिकिड़ा ॿाहिरि इन्ही हंध ते इन्ही स्थान ते जलसो करे विया। मां कल्ह बि चयो त पीपल्स पार्टी मां 4 भगोड़ा निकिता। नवाज अली गिदा निगलेक्टेड सियासतदान निकिता जिनखे को बि प्लेटफॉर्म न मिलियो त उहो प्लेटफॉर्म कहिड़ो मिलियो? पीटीआई जो प्लेटफॉर्म मिलियो। उहे पीटीआई जा भगोड़ा हिते आया। इहो सबक़ आहे अॼु उन्हनि जे लाइ त 4 कलाकनि ते जॾहिं असीं हज़ारे माण्हू गॾु करे सघूं था त 4 ॾींहंनि में असांजे लखे माण्हू गॾु करे उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई सघूं था। हिते बि लीडरनि चयो त साईं मां वरी चीफ मिनिस्टर थींदुसि ऐं वरी हिते अचे तव्हां वटि ख़िताब कंदुसि। इहो मग़ज़ मां कढी छॾियो। जे चीफ मिनिस्टर थींदो त उहो पाकिस्तान खे पोइ